टंडेजाम जे रावल हाउस राहुकीअ खां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी पाक फ़ौज सां यकजहतीअ लाइ निकितल रैली पीपी अॻवान रावल शर्जील इनाम मेमण जी अॻवानीअ में हैदराबाद टूल प्लाज़ा पहुती। जंग में भारत खे शिकस्त ॾियण जी ख़ुशीअ में निकितल रैलीअ में शरीक गाॾियुनि खे ऑपरेशन बुनियाद मरसूस जे हवाले सां सिंगारियो वियो हो, जॾहिं त अवाम पारां पाक फ़ौज जी हिमायत में ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई। रैलीअ में तालके हैदराबाद बहराड़ीअ जे समूरनि यूसीज़ जे चेयरमैननि, वाइस चेयरमैननि, काउंसलरनि, पीपी जियालनि, वापारी अॻवाननि, सियासी समाजी अॻवाननि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। रैलीअ में नाराए तकबीर, अल्लाह अकबर, पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हयां विया। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे रावल शर्जील मेमण चयो त पाक फ़ौज साबित करे ॾेखारियो त पाक फ़ौज दुनिया जी बहितरीन फ़ौज आहे। पाक फ़ौज कुझु कलाकनि जे ऑपरेशन में भारत के गोॾा खोलण ते मजबूर करे छॾियो। बुनियाद अल मरसूस के नाम से हमारी पाकिस्तान की फौज ने एक ऑपरेशन किया जिसमें भारत को शिकस्त दी गई। तो मैं समझता हूँ ये पाकिस्तान के लोगों की कामयाबी है, पाकिस्तान की कामयाबी है, तमाम मुसलमानों की कामयाबी है और हमें अपनी फौज पे भी फख्र है, हमें अपनी सियासी क़यादत पे भी फख्र है, हमें अपने चेयरमैन बिलावल ज़रदारी पे फख्र है जिस तरीके से उन्होंने पाकिस्तान को डिफेंड किया इंटरनेशनल फोरम पे। तो पाकिस्तान के लोग हमेशा अपनी फौज के साथ खड़े, अपनी रियासत के साथ खड़े हैं और पाकिस्तान के लोग पुरअमन लोग हैं, अमन पसंद करते हैं और जंग के खिलाफ होते हैं। लेकिन अगर जंग हमारे सामने आई तो जिस तरह अभी मुकाबला किया गया, हमारी फौज ने जिस तरह मुकाबला किया, अगली बार इससे भी बढ़कर मुकाबला करेंगे इंशाल्लाह। पाकिस्तान जिंदाबाद। रावल शर्जील मेमण जो चवणो त मोदी सरकार राति जे भेट में मासूम शहरनि मथां हमिलो करे पंहिंजी बुज़दिलीअ जो दुनिया अॻियां सबूत ॾेई छॾियो। पाक फ़ौज ऐलान करे मोदी सरकार खे ॾींहं ॾिठे जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। पाक फ़ौज जी भारत ख़िलाफ़ कामयाबी पूरे पाकिस्तानी अवाम जी कामयाबी आहे। उन मौक़े ते रैलीअ में शरीक शहरनि बि पाक फ़ौज जी जुरियत खे सलाम पेश कयो। हुननि चयो त समूरी क़ौम खे पाकिस्तान जी फ़ौज ते फ़ख्रु आहे। मुल्क दुश्मन ख़िलाफ़ क़ौम जो हर माण्हू पाक फ़ौज सां गॾु हूंदो। पाक फ़ौज जिंदाबाद। पाक फ़ौज जी जेको आहे सो महिनत खे असां जेको आहे सलाम पेश कयूं था, जेको हुनजी जदोजहद जेका आहे सो जेका पाकिस्तान जी हिमायत में उन्हनि तमामु बहितरीन जेको आहे सो जंग विड़ी ऐं उन खे असां सलाम पेश कयूं। रावल शर्जील इनाम मेमण जी अॻवानी में आहे ऐं हीअ अफ़वाह जे पाकिस्तान जे हक़ में हीअ जेका जंग थी इन जे हवाले सां ऐं हिन में असीं इहो ॾियणु था चाहियूं त असीं पंहिंजी फ़ौज सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जा बाह में जनाब रावल शर्जील इनाम मेमण साहिब जी अॻवानी में हीअ रैली कढी पई वञे ऐं हज़ारनि जी तादाद में तव्हां ॾिसो पिया मोटरसाइकिलूं आहिनि, गाॾियूं आहिनि ऐं लखनि जी तादाद में जेके माण्हू आहिनि इहे पाकिस्तान सां गॾु बीठल ऐं मोदी रियासत जे ग़लति प्रोवेटा ऐं कूड़ा इल्ज़ाम हणी पाकिस्तान ते हमले जी कोशिशि कई। पाकिस्तान फ़ौज जेकी इंडिया में वञी उते बमबारी कई, पंहिंजे पायलट कई, उनखे अलाह ताला जी तरफ़ां सत्य नसीब हुई ऐं तमामु कामयाबी फ़ौज जेको आहे सो हमलो करे पाकिस्तान खे सत्य ॾियारी। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद। उन खां अॻु रावल हाउस राहुकीअ ते पाकिस्तान जो 200 मीटर डिघो झंडो फड़कायो वियो।